उता किथे कोन था हलूं, अचो त हली घर था वियो। सिजावल खर असां वेहण कोन आया, तव्हां छोकिरी खे वठी अचो त असां निकिरण जी कयूं। अंदर नथा हलो त भला थोरो दर खां त अंदर थी पियो त मां तव्हां सां छोकिरी खे मिलायां थो। थी सघे छोकिरी तव्हां सां कुझु ॻाल्हाइण चाहे, छा भला इहो घिटीअ में सभु कुझु बि ॻाल्हाईंदासीं, मुनासिब लॻे थो? सही तो चवीं सिजावल, हलो घर। अचो मूसा, अच तूं भी। सारा तुझे रात जो राणो मूसा है जी बोपी मारो जी चवा यो छोकरी नैना के तो वठी अच। मिंट साईं, वो कमरे में तैयार थी थे अचण वारी। मां थी ॾिसां पंहिंजी न्याणीअ खे। बीहे ते मां थी ॾिसां पंहिंजी न्याणी खे, अकेले में वञी हुन जा कंध भरी मां थी ॾिसां। मूसा 2 मिंट वेहो हली। न सिजावल खान, तो वटि ॿिए चकर वियासीं ऐं ॿिए चकर तुंहिंजी दावत बि खाईंदुसि। हिन महिल न। अॼु इन्ही छोरी खे वापसि वठण जे लाइ विया आहिनि ऐं नवाब खान जो इहो ज़िद आहे त इन बदनामी जी दाग खे हिन घर जी ज़िणत बणाईंदो। हाणे तूं ई ॿुधा था त नवाब खान खे इन ज़िद तां कीअं लाहिजे। अदी दादा ज़िद तो कोन लहंदो। इहो मूंखां बि अदा बर्दाश्त कोन थींदो त हिकु किनी मची अची हिन घर खे ख़राब करे। जेकॾहिं नवाब खान औलाद जे लाइ शादी करे थो न त नवाब खान जी मां ॿिए हंधा शादी कराईंदसि, पर इन्हे छोरीअ सां नवाब खान खे शादी कॾहिं बि कोन करण ॾींदसि। अदी तुझी या कावड़ छा दादा के ज़िद तो लाए सके थी? नवाब खे इहो ज़िद छॾणो ई पवंदो। जेको एडी वठो वठां खां पोइ छोकिरीअ खे वापसि आणंदो चाहे, उहो ज़िद तो लहंदो। अदा अॼु ताईं मां हिन घर में ख़ामोश हुअसि, पर हाणे मां ख़ामोश न रहंदसि। अदी इन सां हिन घर जो सुकून ख़त्म थी वेंदो मुंहिंजी भेण। हिन घर जे सुकून बर्बाद करण में नवाब खान जा हथ आहिनि, मुंहिंजा न। तूं इन पंहिंजी कावड़ खे काबू रख। बाक़ी अजय दादा तूं आमा ॿई गॾिजी हुनखे सम्झाईंदासीं, पोइ तूं इन सां ॿिए हंधो रिश्ते करण जी ॻाल्हि कजांइ। पोइ ॾिसो दादा छा थो चवे। मूंखे ख़बर आहे नवाब खान एतिरो जल्दी ज़िद तां कोन लहंदो। उन जे लाइ तोखे ऐं मूंखे गॾिजी ज़ोर लॻाइणो पवंदो। पर अदी मुंहिंजो को बि आसरो न कजांइ। मां त सिर्फ़ु दादा ऐं तोखे जी सां जी थो कंदो अचां। जेकॾहिं नवाब खान खे ज़िद करणु अचे थो न त मां बि कंहिंखां घटि न आहियां। ज़हर जो वटो पी करे मरी त सघां थी, पर नवाब खान खे इन छोरी सां निकाह कॾहिं बि कोन करणु ॾींदसि। हिक तरफ़ दादा जो ज़िद, ॿिए तरफ़ अदीअ जो ज़िद, अची विच में मां पाथो आहियां। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।